अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पर एक नज़र हेडलाइंस थे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आलमी बैंक के सदर अजय बंगा की मुलाकात। हलंदड़ तरक्याती मंसूबन ते तेज़ रफ्तारी सां अमल दरामद ऐं असराइती निगरानी ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म निजी सीड़पकारी में इज़ाफ़े ते आलमी बैंक के ताउन के साराहियो। शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत इंतज़ामी सुधारा आणे रही आहे, जंहिंसां इक़्तिसादी तरक्की खे हथी मिलंदे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वज़ीर आला केपी के विच में 1-to-1 मुलाक़ात। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। पीराए वादी जर्गी ऐं सिक्योरिटी सूरतहाल के ख़यालनि जी ॾेवट। सोहेल अफरीदी वज़ीर आज़म के ऑपरेशन बाबति ख़र्चनि खां आगाह करे चयो। वफ़ाक़ ॾांहुं सूबे जी रहतनि जी ओगाड़ी ते बि ॻाल्हि ॿोल। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सोहेल अफरीदी चयो आहे त दहशतगर्दनि जो को बि मज़हब नाहे हूंदो, हर वाक़े जी मज़म्मत कनि था। दहशतगर्दी के हवाले से जल्द एक ॿी मुलाक़ात थींदी। वज़ीर आज़म सां बानी पीटीआई से मुलाक़ात के हवाले से ॻाल्हि ॿोल नाहे थी। बलूचिस्तान में फितना हिंदुस्तान खिलाफ 3 ॾींहुं ऑपरेशन वधीक 22 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब 3 ॾींहं दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 177 थी वियो आहे। दहशतगर्द रात देर सां थियल ऑपरेशन में मारिया विया। 3 ॾींहं अॻु क्वेटा समेत सूबे जे 12 शहरनि में दहशतगर्दनि हमला ऐं धमाका कया हुआ। सदर ऐं वज़ीर आज़म पारां दहशतगर्दनि खिलाफ भरपूर कार्रवाई ते सिक्योरिटी के ख़राज तहसीन पेश। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त हुकूमत खे हटाइणो आहे त इलेक्शन खटे अचो। हाफ़िज़ नईम जंहिंखे क़ाबिज़ टोलो चवे पियो, उहो अवाम जे वोटनि सां इक़्तिदार में आयो आहे। हाणे शाराए फ़ैसिले ऐं ॿियनि वॾनि रोडनि ते धरणा हरण न ॾींदासीं। नंढनि धरणनि सां कुझु न थींदो। कराची में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जे इफ़्तिताह बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त गुल प्लाज़ा साने खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। साने जी अदालती जांच जो चए छॾियो आहे। 26 फौतुनि जे वारसनि खे मुआवज़े जा चेक पहुचाया विया आहिनि। माण्हुनि जी ख़िदमत कयूं पिया, जिथे ज़रूरत हूंदी फ़ैसिला कंदासीं। सिंध समेत मुल्क में अॼु खां 7 ॾींहनि जी पोलियो ख़िलाफ़ मुहिम शुरू। 4 करोड़ 50 लख ॿारनि खे पोलियो जा बचाव जा फोड़ा पियारिया वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वालिदैन उस्तादनि ऐं आलमनि खे मुहिम में ताउन जी अपील। कराची में जनेसर गोच स्कूल में ॿारनि खे फोड़ा पियारण वारी मुहिम जो इफ़्तिताह। मुराद अली शाह चयो आहे त जेकॾहिं टीमूं न पहुचनि त मुख्तियारकारी DC खे आगाह कयो वञे। हर मुल्क उहे क़तरा पियारे पोलियो जे मर्ज़ मां निजात हासिल कयो आहे। रावलपिंडी जी अदालत बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। दहशतगर्दी टोड़ अदालत में 26 नवंबर एहतजाज वारे केस जी ॿुधणी। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद अलीमा ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त अलीमा ख़ान खे गिरफ़्तार करे सुभाणे पेश कयो वञे। अलीमा ख़ान जेसिताईं अदालत में पेश न थींदी, संदसि बैंक अकाउंट ऐं सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा। सेनेट जो इजलास अॼु शाम थींदो। एजेंडा जारी। सेनेटर फैसल सब्ज़वारी जी शहरी हुकूमतनि बाबति बिल समेत मुख़्तलिफ़ बिल पेश कया वेंदा। बिल तहत 10 लख आबादी ते सिटी गवर्नमेंट क़ाइमु कई वेंदी। मक़ामी हुकूमतनि जो मुद्दो पहिरें इजलास खां 5 सालनि ताईं हूंदो। ॿारनि खे जिस्मानी सज़ा ख़िलाफ़ ऐं इलेक्शन एक्ट तरमीमी बिल बि एजेंडा में शामिल। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पाकिस्तान पारां भारत खिलाफ मैच न खेॾण ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। ICC चयो आहे त फ़ैसिलो आलमी क्रिकेट जे निज़ाम खे मुतासिर करे सघे थो। इहो पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे शौक़ीननि जे मफ़ाद में नाहे। पाकिस्तान हुकूमत जे फ़ैसिले ते रद्द अमल ॾींदे ICC चयो आहे त बोर्ड मेंबरनि ऐं PCB मथां बि ज़िम्मेवारी लागू थिए थी। उमेद आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़बूलियत जोॻो हल तलाश कंदो। पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में भारत खिलाफ मैच न खेॾंदो। शहबाज शरीफ ऐं मोहसिन नक़वी विच में मुलाक़ात खां पोइ अहम ऐलान। हुकूमत क़ौमी टीम खे T20 वर्ल्ड कप खेॾण जी इजाज़त ॾेई छॾी। पाकिस्तानी भारत जो मैच 15 फरवरी ते रिथियल। भारत खिलाफ मैच न खेॾण जी सूरत में पाकिस्तान खे 2 पॉइंटनि जो नुक़सान थींदो। हालानी भरिसां ट्रालर के टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते हादसे में कोटी कबीरवासी जब्बार अहमद ऐं गुलाब जाचड़ फौत थी विया। मोहम्मद अमीन जाचड़ ज़ख़्मी। हादसे बाद ट्रालर ड्राइवर वाक़े वारे हंध तां फरार।